तरबूज वठो 200 रुपया किलो 200 रुपया किलो। रमजान ऑफर बाबा, रमजान ऑफर 200 रुपया बाबा, 200 रुपया किलो। क्या थियो थी भां? छो सॼे शहर में 150 रुपया किलो, तू 200 रुपया किलो छा थियो थी? स्पेशल माल है, स्पेशल माल है। कुछ तो ख्याल कयो, रमजान है, कुछ तो ख्याल कयो। रमजान में तो रमजान है तो बाबा शे जो फर्क आ। उते फितल पिया आने, गंद वहन तो पियो। 100 रुपए में भी तोखे किलो दींदा। तू तो 150 जी गाल करे दो। तो सही आहे। 200 रुपया किलो, 200 रुपया किलो। रमजान ऑफर बाबा 200 रुपया किलो। रियायत कंदे न? रात बैठ न वठणो थी वठ, न त हल रोस्तो पियो थी। रमजान में ठगियो था मां। वञा तो ॿियनि 150 रुपया किलो कीअं था ॾियनि? वञी हला करे 100 में मिले, किनल फितल वञी खा। तोखे कहिड़ी ख़बर स्पेशल माल जी? असांजो माल सस्तो हुजे, 150 रुपया किलो हुजे, 150 रुपया किलो हुजे। हाँ रोजेदार भाउ तुझे 150 रुपया किलो कयो हुजे। ओहो मक्खियूं भॼाईंदो आहे। मक्खियूं हिकु बि मक्खियूं अची हुजनि त चुप करे वेठो हुजी। 150 रुपया किलो हुजे, 150 रुपया किलो हुजे, 150 रुपया किलो हुजे। हाँ मुंहिंजा भाउ रोजेदार 150 रुपया किलो हुजे। हाँ 150 रुपया किलो हुजे। तो ग़रीब लॻे त तोखे 150 रुपया किलो ॾींदो हुजां। यार तू माण्हू भलो आहे ॾाढो। होॾे जेको साम्हूं बीठो आहे न, वो 200 रुपया किलो थो ॾे। कहिड़ो वो साम्हूं गंजो वार खणी आहे त रमज़ान में बि कंहिंजो ख्याल नथो करे न। गंजो वारो बीमार हुजे। असां सुठो माल खणी ईंदा हुजूं, मिठो माल खणी ईंदा हुजूं, ठसोड़ा माल खणी ईंदा हुजूं, पंहिंजी महिनत मज़दूरी वठंदा हुजूं। 150 रुपया किलो हुजे। हिते हिकिड़ी छोकिरी वग़ैरह खपाईंदी, उहा छोकिरी कोन्हे छा हिते? उहा मुंहिंजो ज़ाल हुजे, राधा नालो हुजे। उहो मरी वियो आहे, मरी। अच्छा मरी वई? अल्लाह मरी वियो हुजे, मरी घुमण वियो हुजे, मरी घुमण वियो हुजे। यार माण्हू भलो आहे 5 किलो तोरे से 5 किलो ॾींदो हुजे। हाँ 5 किलो। यार 5 किलो वठंदो हुजी त पोइ मां अञा तोखे रियायत कंदो हुजां। माण्हू तूं भलो लॻंदो हुजी तोखे 5 किलो। असां बेईमानी न कंदा हुजूं। हक़ थके जो माल खणी ईंदा हुजूं, हक़ लाल खाईंदा हुजूं। होॾे जेको मुंहिंजी मां साथ बीठी हुजे न, ये शांति, उहा वंगा खपाईंदी हुजे, वंगा। हो बि तव्हांखे सस्तो वंगो ॾींदी हुजे। 5 किलो तोखे ॾींदो हुजां। अदा तोरे सही जे बेईमानी तोरे में ॾिसो, तोरे में बेईमानी न कंदा हुजूं। असांजो मां 150 किलो हलंदो हुजां। छो 200 रुपया ग्राहक न खार असांजा साम्हूं रेड़ी पीठी आहे मुंहिंजी। हे कंदो चवंदो हुजी न तूं। हे शर्म में हया कंदो। रमज़ान में त कुझु रियायत कयो माण्हू। असां पंहिंजो हक़ ईमान वठंदो हुजे। 150 किलो तूं भले 500 हलाईंदो हुजी, मां 200 किलो हलाईंदो हुजां। 200 रुपया हला, रेट बराबरि हला। मां साम्हूं तुंहिंजे रेड़ी ते बीठो आहे। मुंहिंजी ग्राहकी ख़राब न कर। मुंहिंजो दिमाग़ ख़राब न कंदो हुजी। मां हरी भरी शांति के सम कंदो हुजे, राधा के बि मां 150 किलो हलाईंदो हुजां। मुंहिंजो ईमान हुजे, मां बेईमानी न कंदो हुजां। बाकड़ी सियाणो थी, ये शांतियूं बातियूं राधा बाधा पंहिंजूं परे कर। हिते ग्राहकी न विञाए, ग्राहकी ख़राब हल हल दिमाग़ ख़राब न कंदो हुजी। मुंहिंजो ग्राहक न विञाए। नहीं तो मैं रखो रे 200 रुपया किलो हला है। 150 रुपया किलो तो हला ना कितरो। हल बाबा हल ना कितरो हल हल। मां तोखे ॿुधायां थो पियो। असांजो दिमाग़ ख़राब कंदो हुजी यार। ख़बर आहे तुंहिंजे दिमाग़ मां हेॾा वेही कंदो हुजां, न त पियो हुजां। हाँ 150 किलो वञी वञंदो हुजां मां। दिमाग़ ख़राब न करे। बागड़ी बागड़ी सियाणो थी। असांजो दिमाग़ फिरी वियो हुजे, असां ख़ुशि ॾींदो हुजे, माल ख़तमु हुजनि, असांजो माल वञा थो रेडी कंदो हुजां। दिमाग़ ख़राब न कंदो हुजे। वञा थो 150 रुपया किलो हुजे, 150 रुपया किलो हुजे, वञा न हुजां। हिते न होॾे वञी बसि सोचो मां हुन खपे थो हुजां 150 रुपया किलो। हल वञ 150 वञा थो हल हल।